वध दिल बर खणी दर खां झलींदो पर मूसां संगती साण हूंदा उन्हनि खे त मञींदो ओ सफ़ा अहिड़ो सुपरी कसो कीअं थींदो अदा बिल्कुल बख्शींदो मूंखे खताऊं सभु महर चवे यार दोस्तो महर अर्ज़ कयो आऊं आदम को अल्लाह त न मता का मुखां ग़लती थी हुजे छो न महबूबन खे परचायूं दोस्तन जो हुकुम थियो आहे तमाम घणो महर कीअं अर्ज़ कयो ओ तो सां ॻाल्हाइण ईंदासीं तोखे परचाइण ईंदासीं ओजे इज़त कयई त बि ठीकु आहे जे मोटाए छॾी त बि ठीकु आहे जे मोटाए छॾी त बि ठीकु आहे तोसां ॻाल्हाइण ईंदासीं तोखे परचाइण ईंदासीं जे इज़त कयई त बि ठीकु आहे जे मोटाए छॾी त बि ठीकु आहे मोटाए छॾी त बि ठीकु आहे अब्दुल कबीर बुजुर्ग साहब जी फरमाइश पर चण ताईं बंध पिया हलंदा त बि ठीकु आहे जे मोटाए छॾी त बि ठीकु आहे जे मोटाए छॾी त बि ठीकु आहे ओ तोसां ॻाल्हाइण ईंदासीं तोखे परचाइण ईंदासीं जे इज़त कयई त बि ठीकु आहे जे मोटाए छॾी त बि ठीकु आहे जे मोटाए छॾी त बि ठीकु आहे रुस्मतन सी भूझेड़नी तू धको थी पांद किची गलबा पाण वजी पर जा मता रुठोई रही जी वजी तोखे किथे छड़ी दोडबाई हथ कियां पटी
जे मोटाए छरी तब ठीक आ जे मोटाए छरी तब ठीक आ लो कहनो रखबो तो वट दोही थी अचबो तो चा पैसलो कहनो रखबो तो वट दोही थी अचबो अमीर मजई तब ठीक आ जे मोटाए छरी तब ठीक आ जे मोटाए छरी तब ठीक आ तो संगालाइन ईदासी तोखे परजाइन ईदासी जे इज्जत कयई तब ठीक आ जे मोटा